अस्सलाम वालेकुम नाज़रीन, डिया डिया लाट जे इंटरव्यू सीरीज़ में सतार सरोया जी ख़िदमत में हाज़िर है। काल अमां अंग्रेज़ दौर के हवाले से वीडियो यकीनन ॾिठी है, ॿुधी भी है। अंग्रेज़ दौर के हवाले से जो मां ज़िक्र किया उनमें मां पहिरें फेज़ में अंग्रेज़ी शायरी अंग्रेज़ दौर की शायरी के ॿिनि हिस्सनि में मां तव्हांखे ॿुधायो उन वीडियो में, ऐं हिकिड़ो अरूज़ी शायरी जो हिस्सो ऐं ॿियो गैर अरूज़ी शायरी जो। हाँ गुज़िरियल वीडियो में तव्हां अरूज़ी शायरी के हवाले से शायरनि जो मुख़्तसर तारुफ़ समझो, ऐं हाणे असां गैर अरूज़ी शायरी की ॻाल्हि कंदासीं, यानी क्लासिकल शायरनि की ॻाल्हि कंदासीं जिन जी शायरी छंद विद्या ते, गैर अरूज़ी माना छंद विद्या ते आधारियल शायरी है। सो उन्हनि में असांखे गैर अरूज़ी शायरनि में असांखे मिले तो पियो बेदिल साईं, बेदिल फ़कीर, सूफ़ी कादिर बख्श बेदिल, ऐं उनजो पुटु फ़कीर मोहम्मद मोहसिन बेकस, ऐं टियों जो अरूज़ी शायर हिन दौर में असांखे गैर अरूज़ी शायर मिले तो वो है काफ़ियुनि जो इमाम मिस्री शाह। हाँ इन्हनि टिनी जी पंहिंजी अहमियत हासिल है। तव्हां इन्हनि टिनी खे ज़हन में रखो त इहो सवाल उमूमन कंदा आहिनि त बाबा गैर अरूज़ी शायर अंग्रेज़ी दौर जा कहिड़ा आहिनि, त तव्हां इहो ॿुधाए सघंदो त हीअ टे शायर आहिनि गैर अरूज़ी। कादिर बख्श बेदिल न सिर्फ़ु सिंधीअ में शायरी कई, फ़ारसीअ में भी शायरी कई ऐं हिंदीअ में भी शायरी कई। ऐं कादिर बख्श बेदिल साहब जी शायरी में असांखे सचल साईं जे फ़िक्र जो प्रचार भी मिले थो, छाकाणि त हिन जी शायरी ते सचल साईं जो असर है। सूफ़ी स्कूल ऑफ थाट जो हिकिड़ो तमामु ज़बरदस्त काफ़ी गो शायर है। बेदिल साईं हिन काफ़ियूं भी लिखियूं, ऐं इन सां गॾोगॾु हिन जी शायरी जेका है उहा ईअं सम्झो त पंहिंजे दौर जी हिकिड़ी ज़बरदस्त अचीवमेंट है। माना अंग्रेज़नि जे दौर जो ही वॾे में वॾो शायर है गैर अरूज़ी माना क्लासिकी। इन सां गॾोगॾु फ़कीर मोहम्मद मोहसिन बेकस हिन जो पुटु, उहो भी नौजवानी में गुज़ारे वियो, त उन जी शायरी भी ॾाढी रोमांटिक शायरी है। दर्द, सोज़, फ़िराक ऐं तसव्वुफ़ जो रमज़ूं असांखे हिननि शायरनि में मिलनि थियूं। जेतोणीकि काफ़ी असां वटि शेख लाडजी पहिरियों शायर असांखे अदबी तारीख़ूं लिखनि थियूं, काफ़ी जो शायर है। पोइ उन खां पोइ असांखे ॾिसूं था त सूफ़ी साहिब ॾिनो फारूकी काफ़ीअ जो शायर, वॾो शायर। असां वटि साईं सचल साईं वॾो शायर काफ़ीअ जो। पर काफ़ियुनि जो इमाम असां चऊं था मिस्री शाह खे, छाकाणि त मिस्री शाह जी काफ़ियुनि में हिकिड़ो ज़बरदस्त रंग है, रोमांस जो रंग है, इश्क जो रंग है, सोज़ जो रंग है। वो मिस्री शाह इमाम जी शायरी ॻाई भी वही है, ऐं तमामु घणी मिस्री शाह जो काफ़ियूं ॻायूं वयूं आहिनि। ऐं अहिड़े तरीक़े सां असांखे मिस्री शाह भी काफ़ियुनि जे इमाम तौर नज़र अचे थो। यानी अंग्रेज़ दौर जा गैर अरूज़ी शायर असां ये टे गिणाए सघूं था। हाँ इन जे कंट्रीब्यूशन खे तव्हांखे पढ़णो पवंदो। मिस्री शाह इमाम हिकिड़ो अलॻि सब्जेक्ट आहे, उनखे उन ते रिसर्च करे तमामु मिस्री शाह ते हिकिड़ो खाको ठाहे छॾियो, माइंड मैप ठाहे छॾियो, त जीअं तव्हांखे मिस्री शाह ते ॻाल्हाइणो पवे। कुझु उन जूं काफ़ियूं यादि करे छॾियो त जीअं तव्हां उन जे काफ़ियुनि जो को हवालो बि ॾियो। ठीकु आहे, मिस्री शाह इमाम जूं काफ़ियूं किताबनि में मौजूदु आहिनि, ऐं रागिन वटि बि मौजूदु आहिनि, मशहूर भी आहिनि। अहिड़े तरीक़े सां असां सूफ़ी बेदिल साईं जी जेका शायरी है उन जा जेके किताब आहिनि, उन तक़रीबन 20 किताब लिखिया आहिनि। सो हाणे 20 किताबनि जा न सही, ॿिनि 4 किताबनि जा नाला तव्हांजे ज़हन में ज़रूरु हुजणु खपनि। दीवाने बेदिल मुरतब कंदड़ केरु आहिनि इहो तव्हांजे ज़हन में हुजणु खपे। ऐं इन सां गॾोगॾु फ़कीर मोहम्मद मोहसिन बेदिल बेकस उहो बि शायरी, उनजी शायरी कीअं आहे त उहो तव्हांजे ज़हन में हुजणु खपे। सो ही कलो की वीडियो जे तसलसल में हिकिड़ी नंढी वीडियो मूं आंदी आहे त जीअं तव्हांजे अरूज़ी शायरनि सां गॾोगॾु गैर अरूज़ी शायरनि जो बि स्केच तव्हांजे ज़हन में ठही अचे। सो उमेदु आहे त तव्हांखे इहो असांजो नंढो पोरियो पसंदि ईंदो हूंदो। असां वरी मिलंदासीं कंहिं नए मौज़ूअ सां गॾु, कंहिं नई वीडियो में। तेसीं ताईं मोकिलण न आहे जॾहिं पेर ते ॾांहुं ख़ैरु।